दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे हिन स्ट्रीम में। तव्हां ॾिसी सघंदा त डॉक्टर कादिर बख्शी साहब जिन असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहब जन सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सरबराह आहिनि। अॼु हिकिड़ो सिंपल सुवालु आहे जेको डॉक्टर साहब जे आॾो रखिणो आहे, ऐं सुवालु इहो आहे त जेका प्रोविंशियल एटोनॉमी आहे या सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आहे, उनखे प्रोटेक्ट करण में नेशनलिस्ट पार्टीज़ जो कहिड़ो किरदारु आहे। ताज़ो डॉक्टर साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शरीक थिया ऐं डॉक्टर साहब जी तक़रीर तक़रीबन सभई जेके रेलेवेंट दोस्त आहिनि उन्हनि ॿुधी हूंदी। डॉक्टर साहब जो मौक़िफ़ हुते कीअं हो, केतिरो चिटो हो, उन लाइ हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट या को फ्रेम ठाहियो बणियो हूंदो। पर इन एपीसी में जेके नेशनलिस्ट पार्टियूं हुयूं उन्हनि में डॉक्टर साहब जी पार्टी ऐं जेकॾहिं तव्हां अवामी जमहूरी पार्टी खे बि नेशनलिस्ट तव्हां ग्रुप में रखंदव त ॿी पार्टी उहा हुई। ॿियूं जेके नेशनलिस्ट पार्टियूं हुयूं उहे एपीसी में शरीक न थियूं। डॉक्टर साहब सां इन ते बि ॻाल्हि ॿोल करण जी ज़रूरत आहे त हिन दफ़े असांखे इन एपीसी में बस सिर्फ़ु नेशनलिस्ट पार्टियूं या सिंध बेस्ड पार्टियूं छो नज़र आयूं, ऐं डॉक्टर साहब जी पार्टी जो एपीसी में वञण जो जेको फ़ैसिलो आहे उन जा बुनियाद कहिड़ा हुआ। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं अॼु मूं पे इहो सोचियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी काफ़ी टाइम खां इहो दावा करे पई त अरिड़हीं तरमीम जेकी आहे उनखे रिवर्ट करण जूं तयारियूं ज़ोर शोर सां आहिनि, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ते माण्हू चवनि था त हिकिड़ो चङो ख़ासो प्रेशर बि आहे। कॾहिं कॾहिं असां इस्लामाबाद मां इन टाइप बयान बि ॿुधूं था, ऐं पीटीआई जा लीडर्स खुलेआम सिंध जे अंदरि जेका आहे उहा गवर्नर राज या अरिड़हीं तरमीम जेकी आहे उन ते तनक़ीदूं कंदे ॿुधा विया आहिनि। तव्हां जॾहिं इहो सभु कुझु ॿुधो था, इन्हनि सभिनी शयुनि जो एनालिसिस कयो था, त तव्हांजो छा ख़्यालु आहे त हक़ीक़त छा आहे? वाकई अरिड़हीं तरमीम जेकी आहे उनखे पाकिस्तान में ख़तरो आहे, या पीपल्स पार्टी जेको आहे इहो ख़तरो ॼाणाए सिंधी माण्हुनि खे या सिंध खे डिॼारे पई? तव्हांजो एनालिसिस छा आहे? ॾिसो मंजूर साहब, तव्हां जेकॾहिं मुंहिंजी स्पीच ॿुधी हूंदी त कल्ह मूं वज़ीर आला साहब जे साम्हूं बि इहा ॻाल्हि कई, सीएम जे साम्हूं, त किथे पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि जे एहसासनि ऐं जज़्बनि सां त न पई खेॾे अरिड़हं तरमीम ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो हेॾो वॾो शोर मचाए। छो जो असीं सम्झूं था त हीअ जेका आइनी तरमीम उहो त हिकिड़ो आइनी मसइलो ऐं आइनी तौर तरीक़े सां ई उन में तब्दीली अमेंडमेंट अची सघे थी, ऐं उन लाइ ज़रूरी आहे त जेका पार्टी उन में तब्दील करणु चाहे थी उनखे पार्लियामेंट में 2/3 मेजॉरिटी हुजे, क़ौमी असेंबली में, पोइ 2/3 मेजॉरिटी उनखे सेनेट में खपे, ऐं पोइ वञी सदर खां सही थी उहो बिल जी सूरत में ईंदो। त हाणे इहो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन पीटीआई जी त हालत इहा आहे त उनजी हुकूमत ॿिनि टिनि वोटनि जी बैसाखी ते बीठी आहे, जेके ॿुधारा ऐं ख़ैरा जा वोट आहिनि, ऐं इन तरमीम सिर्फ़ पीपल्स पार्टी न आंदी आहे पर ही पाकिस्तान जे सभिनी क़ौमुनि जे नुमाइंदनि आंदी आहे। पश्तून, बलोच, पंजाबी, सिंधी, इहे जॾहिं सभु मुख़्तलिफ़ पार्टियुनि में वेठल जेके पार्लियामानी नुमाइंदा उन्हनि जो हिकिड़ो कंसेंसस थियो। उन खां पोइ जेको ऐं इमरान ख़ान या पीटीआई वारा इन में का बि तरमीम आणणु चाहींदा त लाज़मी ॻाल्हि आहे उनजो आइनी रस्तो उन्हनि जी त गुंजाइश हिननि वटि नथी अचे। मां सम्झां थो त इहो ज़रूरु आहे त कुझु पीटीआई जा हल्का इस्लामाबाद मां वेही इहे ॻाल्हियूं कनि था, पर असल में सबबु उन्हनि खे एनएफसी अवॉर्ड सां आहे। जेको वॾे खां वॾो मसइलो आहे उहो इहो आहे त एनएफसी अवॉर्ड जेको आयो आहे उन में ऐं सूबनि जो जेको हक़ आहे, उहो सूबनि जो जेको हिसो आहे उहो 57.5 थी वियो आहे, जंहिंजे करे हाणे उन्हनि खे वॾी परेशानी आहे। त छो जो तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं तव्हां फॉरेन जा इहे कर्ज़नि जी किस्त कढो ऐं दफ़ा जी किस्त कढो त बाक़ी जेको आहे हिननि वटि पैसा बचनि ई नथा त ही रुगो वज़ीर आज़म खे पघार ॾेई सघनि या को वज़ीर या को हिकिड़े क्लर्क खे पघार ॾेई सघनि।
उन जे करे बि उन्हनि खे पघारूं ॾियण लाइ बि उन्हनि खे जेको आहे सो बैन अवी कर्ज़ वठणा पवंदा आहिनि, तॾहिं हुननि जी सॼी इंतज़ामी मशीनरी हली सघे थी। बाक़ी डेवलपमेंट वग़ैरह ॿिया टिया प्रोजेक्ट हूअं ई उन्हनि जा उधार ऐं ख़ैरात ते हलनि था पिया। त हाणे उन्हनि खे वॾो इहो मसइलो आहे त हीअ कीअं NFC अवॉर्ड साइन थी वियो। हाणे आइन में इहा शिक मौजूदु आहे त जीअं हर ईंदड़ NFC अवॉर्ड में सूबनि जो हिसो वधंदो रहंदो, घटिबो कोन। त हाणे जॾहिं उहो NFC अवॉर्ड थियणु ईअं खपे त हिननि खे NFC अवॉर्ड जी जेको 15 में ड्यू हो न थियो, हाणे 20 में ड्यू आहे, उहो थियणु खपे। जेकॾहिं उहो नथा कनि पिया त ही डायरेक्ट जेको मथां वारी कटौती जेका आहे त बाबा मुल्क में बहरान, जंगी हालतूं आहिनि, फलाना आहिनि, हीअ आहे हू आहे, इमरजेंसी ॼाण आहे ऐं सूबनि जो हिसो कटे 100-200 अरब रुपया कटे ऐं हू पोइ पैसा रवाननि था, जेको गैर आइनी ऐं गैर कानूनी कमु आहे। त हाणे हिननि खे कंहिं आइनी माहिर इहो ॿुधायो त तव्हां ईअं कयो, ईअं छो नथा कयो। मां सम्झां थो कंहिं हिकिड़े इसाक डार जी मूं हिकिड़ी उहा ॿुधी पई ॻाल्हि, त उन बि इहो पियो चए, छो जो माज़ी में उहो नाणे जो वज़ीर हो ऐं इन सॼे NFC अवॉर्ड में उनजो बुनियादी किरदारु हो। त उन चयो त ॾिसो हाणे दफ़ा जेको आहे सो त पाकिस्तानी फ़ौज उहो चइनी सूबनि जो दफ़ा थी करे, चइनी सूबनि जे हदुनि जी तहफ़ुज़ थी करे ऐं पोइ माण्हुनि जो तहफ़ुज़ थी करे। इन करे ईअं छो न थिए त तव्हां जेको चइनी सूबनि जे लाइ ख़र्च अचे थो, इहो सूबनि खां वठो जेको वफ़ाक़ी मद में ख़र्च अचे थो, या जेके बैन अवी कर्ज़ तव्हां वरिता आहिनि IMF ऐं वर्ल्ड बैंक वग़ैरह खां, त उहे जेके प्रोजेक्ट सूबनि ते लॻा आहिनि त उहे सूबनि ते ख़र्च थिया आहिनि, त तव्हां उहे बि पैसा जेको सो सूबनि जे हिसे मां कटियो, त जीअं तव्हांजी आसानी थी वेंदी ऐं वफ़ाक़े तव्हां आसानी सां हलाए सघंदव। त हाणे इहा एॾी आसान ॻाल्हि कान थींदी त हू इन तरीक़े सां जेकॾहिं पंहिंजो आपेशाई हलाईंदा ऐं पोइ मुल्क खे हिकु जॻह ते रखी सघो ऐं सिस्टम सही हली सघंदो। सही था चओ डॉक्टर साहब। हिन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ॻाल्हि सही आहे त बेसिकली पैसा घुरजनि, इहा ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि आहे लिकल कोन्हे। पर सवाल इहो आहे त जेको NFC अवॉर्ड में जेको प्रामिशन जेको हिसो आहे ऐं प्लस जेको हर नए अवॉर्ड में पैसा वधाइणा आहिनि, हिसो वधाइणो आहे, उनखे प्रोटेक्शन जेकी आहे उहा 18th अमेंडमेंट जी मिलियल आहे। सो उहा बिल्कुलु प्रोटेक्शन आइन जो हिसो आहे। हा, प्रोटेक्शन हटाए बि तॾहिं इहो क्वेश्चन पैदा करे सघिबो जंहिंजी तव्हां ॻाल्हि कयो था, जंहिंजे लाइ तव्हां इसाक डार जो रेफरेंस ॾिनो। पर सवाल इहो आहे त इहो जेको सॼो मामिलो आहे उन में मिसाल तव्हां कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन जेका तव्हां ॿुधायो था त अरिड़हीं तरतीब जेकॾहिं तब्दील कबी त उहा 2/3 मेजॉरिटी सां थींदी, ठीकु आहे। पर पाकिस्तान में आर्म ट्विस्टिंग बि थींदी आहे, ॻाल्हि आहे। माज़ीअ में तव्हां ॾिठो आहे त तरमीमूं कीअं उन में पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून जेकी आहे ख़ामोशीअ सां वोट ॾेई या हेॾे होॾे थी उहो कमु करे विया आहिनि। त हाणे इहो चवां थो त तव्हांजो एनालिसिस छा आहे? हिकिड़ी शइ त असां ॿुधूं था तव्हां पंहिंजो डॉक्टर कादिर बख्शी जो एनालिसिस, तव्हांजी पार्टी जो एनालिसिस, त इहो रियल थ्रेट मौजूदु आहे या थ्रेट बि आहे ऐं पीपुल्स पार्टी हुनखे यूज़ बि करे थी, त सिंधी माण्हुनि खे ख़बर पए त वॉट इज़ द एक्चुअल सिचुएशन। हाणे ॾिसो, तव्हां जेतिरे क़दुरु पीपल्स पार्टी जी सॼी पार्लियामानी तारीख़ ॾिसंदव, उहा बेनज़ीर साहब हयात हुई या पोस्ट बेनज़ीर जेको सिनेरियो ॾिसंदव, त पीपल्स पार्टी जी अहिड़ी का बि असांखे डिटर्मिनेशन या कमिटमेंट नज़र नथी अचे जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़बान सां चवंदी हुजे ऐं पोइ उन ॻाल्हि ते बीहंदी हुजे। तव्हां ॾिठो त रज़ा रब्बानी खे तव्हां पार्लियामेंट सेनेट में रोईंदे बि ॾिठो, गुड़ ॻाड़ींदे बि जेको वोट हो उहो उन्हनि हुक्मराननि जी मर्ज़ी ऐं हक़ में ॾिनो वियो ऐं रुगो पंहिंजा पलव आजा करणा त जीअं तारीख़ में चइजे त बाबा मां त हिकिड़ो अदना कारकुन पार्टी जो डिसिप्लिन अपनायो, पर मूंखे दिली तकलीफ़ हुई ऐं मां ही कयो हू कयो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी लामहला जेकॾहिं रियासत जे तरफ़ां एतिरो वधीक प्रेशर थो पवे, PTI खे छॾे करे पाण वरी जॾहिं रियासत जे पहलू ते अचूं था त रियासत जो जेकॾहिं प्रेशर पवंदो त उन में पोइ इहो आहे त तव्हांजी पाकिस्तान जीअं हींअर बाजवा जी एक्सटेंशन जो मसइलो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो, ऐं हेॾो वॾो तकरार ऐं तज़ादनि जे बावजूद बि तव्हां ॾिठो त केॾी आसानी सां हुननि जेको आहे या
कंफर्म करे वरिती, उनजी रेगुलराइज़ेशन करे वरिती सर्विसिस खे, त इन क़िस्म जो सूरत थी सघे थो त असांखे कुझु पीपल्स पार्टी जा माण्हू ऐं कुझु मुस्लिम लीग वारा माण्हू पार्लियामेंट में रोईंदा नज़र अचनि ऐं जेको वोट आहे सो पंहिंजे ज़मीर जे ख़िलाफ़ ॾेई छॾनि। इहो मुमकिन आहे, पर मां सम्झां थो त हिन वक़्तु जहिड़ी तरह मुल्क में कन्फ्रंटेशन हले पई त वफ़ाक़ बि एॾी तकड़ न कंदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ासि तौर ते ॿियनि जमायतुनि जी त मूंखे ख़बर न आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी शायदि एॾो वॾो जल्दबाज़ी में अहिड़ो फ़ैसिलो न करे जो सुभाणे हुनजो सिंध जे हवाले सां सियासी मौत बणिजे। इहा ॻाल्हि सो एहतियात रहंदो, एहतियात ज़रूरु कंदा, पर इहो आहे त उन्हनि ते 100% भाड़े सां वेही रहूं त न छा थी वई पीपल्स पार्टी नथी करे सघे, ईअं न आहे। ओके ओके, त पोइ इन जो मतिलबु आहे त हिते इहो सुवाल जेको आहे उहो रेज़ कया थो त अहिड़ी तरमीम या ॿियनि लफ़्ज़नि में प्रोविंशियल ऑटोनॉमी जेकी आहे उहा सूबाई ख़ुदमुख़्तियारी या सिंध जी ख़ुदमुख़्तियारी जेतिरी बि आहे, घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु हूंदो, तव्हांजो बि हूंदो त अञा सूबनि खे वधीक ख़ुदमुख़्तियारी मिलणु घुरिजे, उहे रियासतूं हुजणु घुरिजनि, जीअं तव्हांजो ख़्यालु आहे। पर जेतिरी बि आहे डॉक्टर साहिबु, उनखे प्रोटेक्ट करणु हिकिड़ो त पीपल्स पार्टी बीइंग हुकूमत उनजो फर्ज़ थिए थो, ऐं तव्हां जीअं चओ था त उनखे करणु घुरिजे। सिंध जी पार्लियामानी पार्टी जेका आहे उहा पीपल्स पार्टी आहे। कॉन्ग्रेस पार्टियुनि जो कहिड़ो किरदारु बीहे थो प्रोविंशियल ऑटोनॉमी खे जी हिफ़ाज़त करण में? ॾिसो, हाणे इहो आहे त तव्हां सम्झो था त हीअ जेका हेतिरी वॾी सूरत हाल जॾहिं साईं जेम्स जीअरो हो, बादशाह ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जीअरो हो, अब्दुल समद अचकज़ई जीअरो हो, अताउल्ला मेंगल हो, माफ़िया हो त अञा बि आहे, पर ख़ैर बख़्श मरी, एॾे वॾे कद जा लीडर उन ज़माने में मौजूदु हुआ त उन ज़माने में जेको पॉपुलर नारो हो MRD मूवमेंट में या जनरल ज़िया जे सॼे ज़माने में, त सूबे खे मुकमल इख्तियार ॾेई करे सिर्फ़ु मर्कज़ 4 खाता पाण वटि रखे, पोइ त 3 खातनि जी ॻाल्हि अचे, पर 4 खाता पाण वटि रखे, त उन्हनि सभिनी जी मौजूदगी में उहा डेवलपमेंट एॾी न थी सघी, बजाए इन जे पार्लियामानी पार्टियुनि वही कंसेसस ठाहियो ऐं पार्लियामानी पार्टियुनि कंसेसस ठाहे उनखे इन नतीजे ते पहुचायो जंहिंमें समूरी क़ौमुनि जा नुमाइंदा अॻुवाण मौजूदु आहे, उहो करे विया। त हाणे इहो आहे त तव्हां सम्झो था त सिंध बहैसियत अकेले उनखे एॾी वॾी अवामी ताक़त, एॾो वॾो स्ट्रीट पावर, एॾी वॾी सघ आहे त हू इन क़िस्म जो रद्दमल ॾेखारे जंहिंमें वफ़ाक़ गोॾा खोड़े विझे, वफ़ाक़ मजबूत थी करे ऐं इन सॼी ॻाल्हि त हथु खणी वञे, जेको अमलनि मूंखे नज़र नथो अचे। पर इहो ज़रूरु आहे त इन ॻाल्हि ते ख़ामोशी इख्तियार कान थींदी, छो जो रुगो सिंध जो इशू कोन्हे, ही बलोचनि पश्तूननि इवन पंजाब में जेको प्रोग्रेसिव क्लास आहे उन्हनि जो इशू आहे, त इन ते हिकिड़ी भरपूर क़िस्म जी तहरीक हली सघे थी, पोइ उहा 2 साल हले 3 साल हले, ज़रूरु हिकिड़ी तहरीक जनम वठंदी जंहिंसां हिननि जा इन क़िस्म जा जेके बि सूबे ख़ुदमुख़्तियारी ख़िलाफ़ झाड़ा आहिनि या इहे जेके बि उन्हनि जा अज़ाइम आहिनि ग़ैर जमहूरी, उन्हनि जो मुक़ाबिलो थी सघंदो इंशाअल्लाह। ओके, अच्छा, इन में इहा आहे त रुगो सिंध कोन, तव्हांजी ॻाल्हि सही आहे, बलूचिस्तान में इन सिलसिले में जेको आहे उहो उनजी ज़िमेदारी बि आहे, KP जी ज़िमेदारी बि आहे, अहिड़े नमूने सां पंजाब जी ज़िमेदारी बि आहे। हिकिड़ो जनरल कंसेंसस पाकिस्तान जे अंदरि मौजूदु आहे त अहिड़ी तरमीम जो दिफ़ा थियणु घुरिजे, ऐं इहा तमामु वॾी कामयाबी आहे ताज़नि ॾहाकनि में पाकिस्तान जे पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में। पर जेकॾहिं पाण सिंध खे जेकॾहिं ॾिसूं, असां वटि माज़ीअ में इहो थियो आहे त जेके नेशनलिस्ट पार्टियूं आहिनि उन्हनि वेही मुख़्तलिफ़ इशूज़ ते हिकिड़ो कंसेंसस जेको आहे मौक़ुफ़ जोड़ण जी कोशिशि कई आहे माज़ी में, ऐं हिननि सालनि में असांखे इहो नज़र अचे थो त कॉन्ग्रेस पार्टियूं पंहिंजे सोच जे लिहाज़ खां थोरियूं टिड़ियल पखिड़ियल नज़र अचनि थियूं। मिसाल हिन APC में बि शमूलियत जे लिहाज़ खां तव्हांजी पार्टी ऐं AJP नज़र अचे थी, पर SUP ॻाढ़ाठे में आंदड़ मुनासिब पार्टी आहे, नज़र ईंदड़ पार्टी आहे, उहा नज़र कोन थी अचे, ॿियूं पार्टियूं नज़र नथियूं अचनि। त सिंध में कॉन्ग्रेस पार्टियुनि जो
को न्यूक्लियस न रहियो आहे छा, या कंसल्टेशन जो को सिलसिलो कोन रहियो आहे छा, जो कॉन्फ्रेंस पार्टियूं को गॾनि लाइ अमल इस्तेमाल करे सघनि त भई पीपल्स पार्टी सां गॾु बीहिजे न बीहिजे, केतिरो बीहिजे, इहो फुक़दान छाजे करे नज़र थो अचे? ॾिसो न, हिकिड़ो त इहो आहे त कॉन्फ्रेंस पार्टियुनि में हिकिड़ियूं त उहे धुरियूं आहिनि या प्रेशर ग्रुप्स नंढा नंढा जेके पाकिस्तान जे फ्रेमवर्क में रही सियासत करण जा हामी न आहिनि, उहे त हिन सॼे सियासी सरिश्ते हिसे खां फारिग आहिनि। बाक़ी हिते सिंध में टे नुमाइंदा क़िस्म जूं जमायतूं आहिनि, जंहिंमें SDP आहे, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी आहे ऐं क़ौमी अवामी तहरीक आहे। चौथी खणी जेकॾहिं पाण वॾे पली जे हिसाब जी अवामी तहरीक खे विझूं, हुन में शामिल कयूं त ही 4 जमायतूं थींदियूं। त हाणे सवाल इहो आहे त अवामी तहरीक जेका आहे उहा हिसो थी वई आहे क़ौमी अवामी तहरीक पीर साहब पागारी जी सियासत जो, GDA जो, ऐं उन में उन्हनि जो एक्टिव आहे, उन्हनि जे डिसिप्लिन जी पाबंद। त पीर साहब पागारे ख़ुदि हिन दफ़े इहो एतिराज़ कयो त तव्हां असांखे एज़ अ GDA दावत छो नथा ॾियो, असांखे तव्हां इनफरादी पार्टी तो छो था ॾियो। त जॾहिं पीपल्स पार्टी खां इहा ॻाल्हि पुछी वई असेंबली में, त पीपल्स पार्टी वारनि जो चवणो त GDA में काफ़ी इंडिविजुअल बि आहिनि जिन जूं के पार्टियूं कोन्हनि। मसलन अरबाब रहीम जो नालो खयों, डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो नालो खयों, त उहे इंडिविजुअल्स आहिनि जिन जूं पार्टियूं न आहिनि। त असां त ही सियासी पार्टियुनि जी मल्टीपल पार्टीज़ जेके आहिनि उन्हनि जी कॉन्फ्रेंस आई आहे। त इन करे असां क़ौमी अवामी तहरीक पलीजे साहब जी, अयाज़ पलीजे साहब जी उनखे अलॻि दावत ॾिनी आहे। असां जेको पीर साहब पागारी फंक्शन लेके अलॻि दावत ॾिनी आहे। इन तरीक़े सां असां पार्टियुनि जी शिरकत खे यकीनी बनाइण जी कोशिशि कई पिए, त उन जवाज़ जे बुनियाद ते शरीक न थिया। SUP जो मूंखे ख़बर न आहे त साईं जलाल शाह जे लाइ उते शाह मोहम्मद शाह इहा वज़ाहत कई त उहो अस्पताल में शायदि एडमिट हो पंहिंजी सिहत वग़ैरह जे करे। बाक़ी उन तरफ़ां को नुमाइंदा पार्टी जेका आहे सा शामिल कान थी। AGP त उते हुई। त हाणे सवाल इहो आहे त हिकिड़ा माण्हू जवाज़ ठाहींदा आहिनि, मसलन SDP शरीक थी, जेकॾहिं ही मुंहिंजी स्पीच जेका आहे, जेका काल्ह खां हले पई, राति खां वायरल थी आहे, जे इहा रिकॉर्ड तौर साम्हूं न अचे हा त असां ते त ठहियो ठुकियो इल्ज़ाम आहे त बाबा असीं त पीपल्स पार्टी B टीम आहियूं ऐं हुकूमत बचाइण वियासीं ऐं किथे वेलो वठण वियासीं। इहो जेको सो कॉम्प्रेस सियासत जो इहो खुलियुम खुलो जेको आहे उहो हिकिड़ो इल्ज़ाम आहे जेको असांजे सिर ते थोपियल हूंदो आहे। पर असां पॉलिटिकली हिन सॼे जमहूरी सियासत जो हिसो आहियूं। जनरल ज़िया जी मार्शल खां वठी जनरल परवेज़ मुशर्रफ जी मार्शल उन सॼे जो हिसो आहियूं। इन करे असां वफ़ाक़ी सियासत में जेके बि तब्दीली अचे थी उन खां अकेला नथा रही सघूं, अलहदा नथा रही सघूं। तव्हां सम्झो त लंडन में बि जेका APC थी नवाज़ शरीफ़ जी, जंहिंमें पोइ ऑल पार्टीज़ डेमोक्रेटिक पार्टी ठही, त उनजो बि असां एक्टिव पार्ट कयासीं ऐं सॼो वक़्तु हुन में 2-2.5 साल सरगर्मी रही। त हाणे ही जेका मुल्की सियासत आहे, त मुल्की सियासत असीं पाकिस्तान जो हिसो आहियूं। सिंध हिकिड़ो एक्टिव उनजो पार्ट आहे ऐं उन खां पोइ सिंध ख़ालिक आहे पाकिस्तान जी। त हाणे सुवाल इहो आहे त जेकॾहिं उनजी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी, क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी, उनजे मुआशी वसीलनि जी मालिकी ऐं उन ते का कुदरती वबा अचे थी, पोइ माकड़ जी शिकिल में हुजे या करोना जी शिकिल में हुजे, वक़्त जी हुकूमत का मशवरो करणु चाहे ऐं सवाइ पीपल्स पार्टी जी मौजूदा दौर जे करप्शन ऐं सिंध सां जेको ॿ अखई वारो सलूक आहे, जेको मूं उन्हनि खे मोहतिब चयो, उन खां अलावा एॾो वॾो को पीपल्स पार्टी जे हिसे में सिंध सां गद्दारी जो को अहिड़ो कमु कोन्हे जंहिंमें चइजे त हाणे मुराद अली शाह ऐं पीपल्स पार्टी ताज़ो इहा गद्दारी कई, असीं छो हुन में शरीक थियूं। त अहिड़ो को असांखे रिज़र्वेशन ऐं ग्रीवेंसिस नज़र न आयो। इन करे असां हुन जमहूरी प्रोसेस में रहियासीं। असां पंहिंजो मौक़िफ़ पंहिंजी ॻाल्हि जे साम्हूं रखियो। इनमें ॿ हिकिड़ा सवाल मुंहिंजे ज़हन में ज़रूरु अचनि था। मूंखे इहो लॻे थो, जेकॾहिं ग़लति हुजा त मूंखे ठीकु कजो, त सिंध में मिसाल तौर ते तव्हां जैन पार्टी जा नाला खया जेके पार्लियामेंट जी सियासत में यकीन रखनि थियूं या पाकिस्तान जे स्ट्रक्चर में रही सियासत करण में यकीन रखनि थियूं, जेके कनि थियूं, उहे असांखे लार्जली जेका सिंध जे अंदरि जेका हिकिड़ी डिवाइड आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं एंटाई पाकिस्तान पीपल्स पार्टी,
एंटायर पाकिस्तान पीपल्स पार्टी में GDA धारी ॻाल्हि आहे त हिते लीड करे पई। नेशनलिस्ट पार्टियूं ये 4 जेके आहिनि उहे बि इन डिवाइड में जेके आहिनि उहे डिवाइड थी वियूं। मिसाल तौर ते तव्हां ते इल्ज़ाम पीपल्स पार्टी जे बी टीम जो 5 जॻह ते आहे, इल्ज़ामनि में नथो वञा, पर तव्हां जेको आहे उहा वधीक लीनिंग जेकी आहे पीपल्स पार्टी वारी जेका डिवाइड आहे तव्हांजी उन ॾांहुं लॻे थी। SUP जेकी आहे उहा न वई, उहा GDA वारी साइड जे पासे ते लीनिंग लॻे थी। त पाकिस्तान में मजबूरी तौर ते पॉलिटिकल डिवाइड जेकी आहे हाणे सफ़ा क्लियर थी वई आहे। छा ईअं सम्झिजे? ॾिसो, इहो वॾे खां वॾी सिंध में इहा बदकिस्मती आहे। मां त असांखे एॾा ख़तरनाक एक्सपीरियंसिस थिया जॾहिं पूनम हुई, पाकिस्तान ऑपरेस नेशंस मूवमेंट हुई, ऐं उहा तक़रीबन सम्झो 7-8 साल इताद हलियो उन पूनम जो। त जॾहिं असां उन पूनम में हूंदा हुआसीं ऐं बलूचिस्तान वेंदा हुआसीं, पश्तूनख्वा जे इलाइक़नि में वेंदा हुआसीं या पंजाब जे इलाइक़नि में, त असांखे महसूसु थींदो त कमज़ोर खां कमज़ोर 2 क़ौमूं आहिनि, बलोच ऐं सिंधी। पर उन बलोच ऐं सिंधी बलोच ऐं सराइकी, त बलोच ऐं सराइकियुनि जे शौर जी जेका हद हुई उहा एतिरी मज़बूत ऐं पुख्ता हुई जो बलोचिस्तान जो को बि फेडरल लेवल जो सेक्रेटरी हुजे, को आर्मी में उन्हनि जो ब्रिगेडियर जनरल हुजे, को बि पाकिस्तान जे हवाले सां को क़ौमी इशू थींदो या बलूचिस्तान जे क़ौमी मसइले ऐं क़ौमी कंहिं इशू ते को वफ़ाक़ फ़ैसिलो करणु वेंदो त उहे माण्हू फौरी पंहिंजे उहा जेका उनजी क़ौमी क़यादत हुई उन वक़्तु अताउल्ला मेंगल, अख्तर मेंगल पे कई, त उन्हनि सां फौरी हू राब्ते में रहंदा हुआ, उन्हनि खे ख़बरदार कंदा हुआ, उन्हनि जी अंडरस्टैंडिंग हुई, ॿुधाईंदा, मशवरो कंदा। ऐं उन खां पोइ जेका पॉलिटिकल लीडरशिप ज़ाहिरी उन केॾा बि इख़्तिलाफ़ हुजनि, ख़ैर बख्श मरी अलहदा हो, नवाब अकबर बुगटी अलहदा हो, सभु पार्टियूं अलहदा बीठियूं हुयूं, या डॉक्टर हई बलोच उन ज़माने में एक्टिव पार्टी हुई, BNM डॉक्टर मालिक बलोच वारा। त पर हू पाण में एॾा कोऑर्डिनेटेड, वेल कोऑर्डिनेटेड ऐं एतिरो उन्हनि में गॾिजण ऐं सलाह मशवरे जो स्पिरिट हो जेको ॾिसी असीं हैरत कंदा हुआसीं। पोइ असीं हिक ॿिए खे चवंदा हुआसीं। ऐं मुश्किल इहा हूंदी त असां पूनम में जॾहिं बि वेहंदा हुआसीं त असां ख़ुदि जेके सियासी पार्टियूं आहियूं हिक ॿिए जा जुंडा पटे हिक ॿिए जे ख़िलाफ़ तनक़ीदूं करे ऐं खिल जोॻो करे पाण खे निकिरंदा हुआसीं। त उहो सॼो मिज़ाज जेको आहे उहो असां वटि अञा ताईं कंहिं न कंहिं शिकिल में जारी आहे। मूंखे त ॾाढो तल तजुर्बो 2013 या 2018 जी इलेक्शन में थियो। तव्हां ॼाणो था त 13 में जॾहिं इलेक्शन थी पिए उन वक़्तु असां 3-4 कॉन्फ्रेंस पार्टियूं गॾु हुआसीं। उन शाह मोहम्मद शाह जी सेव सिंध मूवमेंट अलहदा पार्टी हुई, बाक़ी पली जो साहब जलाल शाह असां हुआसीं। असां जॾहिं इलेक्शन जो फ़ैसिलो कयो त तव्हांखे ख़बर कासम वारी सीट ते तकरार थियो त अयाज़ पली जे चयो त मां बीहंदुमि, त मां चयो त मां बीहंदुमि। पोइ जॾहिं पली जे साहब ज़िद कयो त मूं पंहिंजो फार्म ई कोन भरायो। जॾहिं फॉर्म न भरायो त असांखे एॾो कापाई सियासत में धक लॻो जो सॼी सिंध में जेके असांजा कारकुन जिन तयारी कई त असां जागीरदार समाज जो मुक़ाबिलो कंदासीं उहे डिसअपॉइंट थिया। ऐं मां रुॻो इन ॻाल्हि जे करे सीट छॾी जो असां क़ौम सां वाइदो कयो त हिकु सीट ते हिकिड़ो कॉम्प्रेस बीहंदो। पोइ उहो न थी सघियो। उन में पोइ अंडरस्टैंडिंग न थी बीठी। जलाल शाह हथ कढी वियो, शाह मोहम्मद शाह मुस्लिम लीग नवाज़ में हलियो वियो, पली जो साहब पंहिंजे ज़िद ते बीह रहियो, मां इलेक्शन खां विड्रॉ करे वियुमि। उन खां पोइ 2018 जो तजुर्बो आयो त 2018 जो तव्हां ॾिठो त अयाज़ पली जो GDA जो एक्टिव उहिदेदार हो, उनजो पार्टी पार्षद हो। साईं जलाल महमूद शाह बग़ैर कंहिं क़ौमी मशवरे जे PTI सां ऐं GDA सां अलायंस करे पंहिंजी ऐं सकरनि में ज़ैन शाह जी सीट ते अंडरस्टैंडिंग ठाहे ऐं उन्हनि मुक़ाबले में हलिया विया। वाहिद सिंध में पार्लियामानी सियासत में असांजी पार्टी हुई जंहिं पंहिंजे नज़रियाती आइडियोलॉजी जे बुनियाद ते त माना वर्किंग क्लास जा माण्हू जागीरदार मुख़ालिफ़ सियासत ऐं डेमोक्रेटिक जमहूरी सियासत जे बुनियाद ते असां बीठा रहियासीं। त जॾहिं इन क़िस्म जा फ़ैसिला कुन मरला अचनि था गॾिजी कमु करण जा, गॾिजी नतीजा वठण जा, उन वक़्तु असांजूं कॉम्प्रेस अॻुवान ऐं पार्टियूं कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि जूं ॾोरूं अलाए कंहिंसां जुड़ियल आहिनि ऐं कंहिंजे इशारे ते हू मूव कंदा आहिनि जो पंहिंजे पंहिंजे लेखे हू सिर्फ़ु ठाहे इताद ठाहे वेही रहंदा आहिनि
ऐं पोइ बाक़ी हिन आम ॾींहंनि में पोइ जॾहिं वांधिकाई आहे, इलेक्शन सभु हाराए विया क़ौम पर को पार्लियामेंट में कोन्हे, हाणे वांधिकाई आहे त पोइ वरी हर कंहिंखे इहो थो यादि अचे त बाबा हाणे अचो त फलाणे इशू ते गॾिजूं, हाणे फलाणे इशू ते। इन करे असां थोरो इहो पाण तय कयोसीं त इन्हनि ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी पंहिंजो वक़्तु एनर्जी ज़ाया कयूं ऐं इतादनि जी सूरत हाल में वञिजे ऐं पोइ वरी हिकिड़ो नओं दुख खाइजे या उन लाइ तयारु थिए। इन खां बहितर त जेको ग़रीबी हाल आहे पंहिंजी सगाए पंहिंजी सियासत खे ऐं जदोजहद खे जारी रखणु खपे। ओके, दैट इज इम्पोर्टेंट। अब मक़सद मां इहो सम्झण में हक़ बजाने पाया त तव्हांजा तजुर्बा बि जेके आहिनि उहे इहे आहिनि जिन खे ॾिसी इहो महसूसु थिए थो त हिते असां वटि हिकिड़ी डिवीजन चिटी नज़र अची वई आहे त कहिड़ी पार्टी कहिड़ी नेशनलिस्ट पार्टी जेकी आहे उहा किथे आहे। मां ॾोरो ऐं हुनजे हुन में नथो चवां, पर हिकिड़ी असांखे चिटे नमूने सां डॉक्टर साहब पिक्चर जेकी आहे उहा असांजे साम्हूं क्लियर कट आहे। पर बिल्कुलु हींअर सभु चिटा वेठा आहिनि ऐं मूंखे ख़बर न आहे, पर मां इल्ज़ाम हणां, जेकॾहिं मां इल्ज़ाम हणां, इल्ज़ामी सियासत में अचां, इल्ज़ाम हणां त शायदि इहे सभु ॿियूं कॉम्पस पार्टियूं एपीसी में इन लाइ शरीक न थियूं जो पीर साहब पघारे इनकार कयो, उनखे ॾिसी ॿियूं कॉमर्स पार्टियूं शरीक न थियूं। हा ठीकु आहे, मतिलबु हिकिड़ी पिक्चर तव्हां वटि सरबंदी जेकी आहे उहा चिटी आहे। पर हिकिड़ो जेको मुंहिंजी जेका SUP जे दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थी, उते बि ॿ आया हुया। हिकिड़ा दोस्त चवनि पिया त वञणु घुरिजे, ॿिया चवनि पिया न वञणु घुरिजे। पोइ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधण में आई, उनजो ख़्यालु इहो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका आहे उन माज़ीअ में अॼु खां न केतिरनि ॾहाकनि खां कॉर्पोरेशन जा कुल्हा जेके आहिनि इस्तेमालु कया आहिनि जॾहिं बि उन्हनि खे ज़रूरत पई आहे। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी जेकी आहे उहा एतबार जहिड़ी पार्टी कोन्हे, एतबार जोगी धुर कोन्हे। तव्हां बि नेशनलिस्ट लॾे जा माण्हू आहियो, इन एतबार खां पीपुल्स पार्टी जे हवाले सां तव्हांजो कहिड़ो तर्जियो आहे त पीपुल्स पार्टीअ ते हिन मौक़े ते छा एतबार करे सघिजे थो, उन्हनि सां गॾु हली सघिजे थो या कोन्हे? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सियासत जेका आहे उहा इक़्तिदारी मफ़ादनि जे इर्द गिर्द फिरे थी। माज़ी में जेको पीपल्स पार्टी सां गॾिजी जदोजहद करण जो असांखे एक्सपीरियंस थियो, उहो थियो मुशरफ जे दौर में पाणी जी जदोजहद जो, जंहिंमें असां मुशरफ जे दौर में नो फर्दर कट ऑन इंडस जे मशहूरु नारे सां एंटी कालाबाग डैम एक्शन कमेटी, एंटी ग्रेटर थल एक्शन कमेटी असां ठाही, जंहिंमें असां 7-8 साल रोडनि ते रहियासीं। निसार खोड़ो साहिबु उनजो कन्वीनर हो, पोइ कैमल इशत थियो ऐं ईअं समूरा माण्हू बेनज़ीर साहिबा ताईं उहे सभु इन मूवमेंट जो हिसो रहिया। पर पोइ जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत आई बेनज़ीर साहिबा जी शहादत खां पोइ 2008 में इहो जेको भाषा डे जा ऐलान ॿुधो पिया, इहो कमु ख़ैर सां पीपल्स पार्टी शुरू करायो। भाषा डैम जी जेका इब्तिदाई तकलीफ़ पीपल्स पार्टी ब्रेकिंग सेरेमनी कराई, उन खां पोइ जेको मुशरफ ग्रेटर थल कैनाल जो कमु जेको अध में छॾियो, उहो ख़ैर सां पाकिस्तान पीपल्स पार्टी एमरजेंट बुनियादनि ते फंड रखी उन ग्रेटर थल कैनाल खे मुकमल करायो। त इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा तारीख़ कान्हे त पीपल्स पार्टी सां कंहिं बि सियासी मुआदे ऐं कंहिं बि सियासी कमिटमेंट ते भरोसो करे तव्हां उन्हनि सां इताद कयो या उन ते भरोसो कयो। ही को इताद जी गॾिजाणी कान हुई। ही सिंध में हींअर माण्हू मरनि पिया, पाकिस्तान में माण्हू मरनि पिया कोरोना जे करे, संगीन सूरत थी पई आहे। अॻु में 2 पेशेंट आहे, हींअर 1.25 लाख पेशेंट आहिनि। ऐं उन खां पोइ जॾहिं ही तइदाद वधणु शुरू कंदो त असांजूं घटियूं रोड रस्ता लाशुनि सां सचियूं पयूं हूंदियूं। उन वक़्तु ज़रूरी आहे त असां उन पंहिंजे माण्हुनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ को गॾियल मशवरो कजे। त इहो गॾियल मशवरो हो। गॾियल मशवरे में पोइ तव्हां पाण ॾिठो त असां उन्हनि खे मुंहं ते चयो त जॾहिं तव्हां असांजे वतन जी हिफ़ाज़त नथा करे सघो त असीं छो तव्हांजा मददगार थियूं। तव्हां असांजो NFC अवॉर्ड जो तहफ़्फ़ुज़ नथा करे सघो, सभु पैसा करप्शन में खाई था वञो। तव्हां जूं अस्पतालूं जेके आहिनि, कोरोना टेस्ट जेको आहे प्राइवेट अस्पतालूं जेको आहे उहो नेगेटिव थियूं ॾियनि ऐं तव्हांजी सरकारी अस्पताल पॉज़िटिव थी ॾिए, तव्हां माण्हुनि खे ज़हनी मरीज़ ठाहे छॾियो आहे। त इहे जेके लीकेजिस आहिनि तव्हांजे सॼे किरदारु अमल में, इहे जेसीं दुरुस्त न कंदव त केरु तव्हां ते भरोसो करे तव्हां सां गॾु हलंदो। असां त CM वेठो बसि कंधे हेठि करे मुंहुं गोॾनि में हणी वेठो, को उन्हनि खे जवाब बि कोन हो ऐं को जवाबी दलील बि कोन हो। त इतादत ते असीं पीपल्स पार्टी सां
हिकु त शइ आहे त पीपल्स पार्टी ते एतबार जे लिहाज़ खां हिन जो मक़सदु आहे त तव्हां बि इहे ई सोचियो पिया जीअं साईं जलाल ममूचा या उनजी पार्टी सोचे पई। साॻी ॻाल्हियूं मूंखे उतां बि जेको आहे हालवाल मिलियो, यानी पीपल्स पार्टी ते एतबार कोन थो करे सघे। पर ॿ रहिया आहिनि हिते, छा इहा एपीसी जेको कोरोना जो जेको पैंडेमिक आहे उन जे सिलसिले में हुई, या ॿिया माण्हू चवनि था त बेसिकली पीपल्स पार्टी जेकी आहे उहा ही जेको सॼो क्राइसिस आहे उनजी पार्टीअ ते चङो ख़ासो प्रेशर आहे इक़्तिदार जे हवाले सां, उनजे पार्टी जे लीडर्स जे हवाले सां काफ़ी केसिस, इवन ज़रदारी साहब ते हिकु दफ़ो वरी गर्मी जूं ख़बरूं आहिनि। त बेसिकली इहो ॾेखारिणो हुयो त ॾिसो ही पार्टियूं असां सां गॾु आहिनि। त जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांखे घणाए इस्लामाबाद में या रियासत खां को फ़ाइदो वठणु चाहे थी त पोइ त सोचे सघिजे थो न त पीपल्स पार्टीअ जे एपीसी में वञणु जेको आहे उहो फ़ाइदेमंद आहे या नुक़सानकार आहे। ॾिसो हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु हींअर अहिड़ियूं हालतूं कोन्हे जीअं ही पेश कनि था। मसलन ज़रदारी साहिब को जेल में हुजे, जो केस हलंदो हुजे ऐं सज़ा अचण वारी हुजे, पोइ चइजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी थोरो पंहिंजो पाण खे केश करणु चाहे थी। ज़रदारी त आराम सां जेका हुनखे डीलिंग करणी हुई रियाज़ मलिक जे मार्फत हू करे आराम सां घर वेठो आहे। ख़बर न आहे उनजी सिहत जी पोज़ीशन छा आहे, बीमार आहे या सेहतमंद आहे, पर हू पंहिंजे घर आराम ई आहे। ऐं सिंध हुकूमत में पाकिस्तान जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत गवर्नर राज आणे थी त गवर्नर राज जेको आहे उहो आणींदी, कोर्टूं उन्हनि खे 4 ॾींहंनि में गवर्नर राज खे उॾाए छॾींदियूं, न त कॾो को अॻु में गवर्नर राज अची वञे, जेकॾहिं उन्हनि खे कोर्टुनि खां तरफ़ां साकिब निसार जहिड़े माण्हू जे तरफ़ां बि उन्हनि खे यकीन दहानी कान थी सघी त हू हुन गवर्नर रूल खे क़ाइमु रखंदियूं या उन जे ख़िलाफ़ कोन ईंदो वर्डिक्ट। इन करे हू मजबूर आहिनि त असां हिकिड़ी ख़्वारिब खणूं ऐं गवर्नर रूल आणियूं ऐं सुभाणे कोर्टूं अदालतूं उनखे उॾाए छॾनि त पोइ असांजी हर भरू साख ख़राबु थींदी। त अहिड़ी मूंखे का सूरत हाल नथी नज़र अचे पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ जो चऊं तदा हुननि जो वञे थो। बाक़ी ही ज़रूरु आहे त जेकॾहिं सियासी फ़ैसिला 18 तरमीम आहे ऐं NFC अवॉर्ड आहे, इन्हनि इशुनि ते जीअं तव्हां पाण सोचो था, हर सोचंदड़ माण्हू सोचे थो त वफ़ाक़ हिकिड़ो प्रेशर डेवलप करे पियो हिननि पार्टियुनि ते, हुननि पार्टियुनि ते, त हाणे ख़ुदि इहो जेको असांजो वञणु पीपल्स पार्टी ॻिची जी चेन बणिजी वेंदो। पीपल्स पार्टी सपोर्ट कोन कंदो। पीपल्स पार्टी ॻिची जी चेन बणिजंदो त जॾहिं हू कंहिं प्रेशर में अची 18 तरमीम जे लाइ हाउ करणु वेंदा त उन्हनि खे पोयां सॼो बैकलॉग हूंदो त बाबा ही हेतिरो 18-20 पार्टियुनि जे गॾे तव्हां हिकिड़ो रेज़ोल्यूशन पास कयो ऐं उन रेज़ोल्यूशन में तव्हां ख़ुदि ही कमिटमेंट ॾिना, हाणे तव्हां कहिड़े मोह सां उन 18 तरमीम जे ख़िलाफ़ वोट ॾियण था वञो या NFC खे तव्हां जेको सो उन हेठि सित ते वठी उन में के तब्दीलियूं आणियो था। त इहो ख़ुदि पीपल्स पार्टी लाइ चैलेंज बनियल हूंदो असांजो वञणु, उनजी मदद उन सपोर्ट में कोन हूंदो। बाक़ी ही ज़रूरु आहे त इख़लाक़ी सघ हुनखे मिलंदी, हू वधीक फोर्सफुल तरीक़े सां मर्कज़ सां मुकालमो करे सघंदा, डॉलाई करे सघंदा। छो जो जॾहिं 18-20 पार्टियूं गॾिजी कंहिं हिकिड़े डिक्लेरेशन ते बीहनि थियूं, ऐलान कनि थियूं, वफ़ाक़ ॾिसे पियो त उन लाइ थी सघे थो ज़रूरु हुकूमती धुर आहे, उहो पंहिंजे हिसाब सां उनखे केश करे सघे थी। पर इहो मक़सदु कोन्हे त असां एतिरा ताक़तवर हुजूं जो हू सम्झनि त भई हाणे पीपल्स पार्टी खे सुबुह बचाइण लाइ मां हली ऐं पीपल्स पार्टी मथां खां तलवार लटके पई। अहिड़ी का इमरजेंसी सूरत फ़िलहाल न आहे समाज में, मुआशिरे में। one last question डॉक्टर साहब, मां खे ज़हन में वॾे अरसे खां काफ़ी ॾहाकनि खां उहो डॉक्टर कादिर मक्सी बि त मूंखे यादि आहे जेको जंहिं लाइ ॿुधंदा हुआसीं त डॉक्टर साहब जेको आहे मार्शल आर्ट्स जो ॿाहिरि नौजवान ऐं उनजे पोयां उहो मां इनजे करे बि मां पंहिंजे ॿुधंदड़नि सां बि शेयर कयां थो त महीने ॾेढ खां जेका सिंध जे कॉन्फ्रेंस तहरीक में जेके दोस्त शामिल आहिनि जिन ॾिठो आहे उन्हनि जी यादगिरियुनि जो हिकिड़ो सिलसिलो बि असां हिते इंडस क्रॉनिकल ते शुरू कयो आहे। उन में जल्दी तव्हांखे बि असां दावत ॾींदासीं। त उहो सॼी हिस्ट्री जेकी आहे उहो महीने सवा में मुंहिंजे ज़हन में फ्रेश आहे। सो डॉक्टर कादिर मक्सी उहो सॼो मूंखे यादि अचे थो। उन खां मां हिकिड़ो सवालु पुछां थो त लेट्स सपोज़ हिन वक़्तु कोरोना जे करे जेको आहे उहो मुज़ाहिरा या माण्हुनि खे गॾु करणु ॾाढो ॾुखियो अमल आहे ऐं डेंजरस बि आहे। लेट्स सपोज़ त जेकॾहिं
सिंध में अहिड़ी ज़रूरत पए थी जिते तव्हांखे शो ऑफ स्ट्रेंथ जो मुज़ाहिरो करिणो पए थो ऐं ॾेखारिणो पए थो त ही सभई माण्हू जेके आहिनि जेको इस्लामाबाद जो जेको ड्रैकोनन लॉ आहे या सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे जेको आहे सलब करण लाइ का कोशिशि थिए थी, ही सभु माण्हू हुनजे ख़िलाफ़ आहिनि। त डॉक्टर कादिर बख्शी जी पार्टी या एज़ अ होल जेके माण्हू तव्हां सां गॾु बीठा आहिनि उहे केतिरो मुज़ाहिरो करे सघनि था, का बि असेसमेंट आहे? छाकाणि माज़ीअ जा हिकिड़ा त किसा अलॻि आहिनि न, हींअर रियलिस्टिक असेसमेंट छा आहे? ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, मसलन हिन कॉम्प्रेस पार्टियुनि वटि ॿ टे हथियार हूंदा आहिनि। हिकिड़ो रैपिड एक्शन हूंदो आहे, मसलन तव्हां स्ट्राइक कॉल ॾेई था छॾियो, ट्रांसपोर्ट भी बंदि, दुकान भी बंदि, उहो त ऑलरेडी आहे, हले पई। अॼुकल्ह लॉकडाउन जे करे तव्हां सम्झो त सेमी हड़ताल जहिड़ी हले थी। 2 ॾींहं लॉकडाउन, 5 ॾींहं जेको आहे दुकान खुलियल आहिनि, उहे महदूद। हिकिड़ो इहो रिएक्शन हूंदो आहे। ॿियो इहो हूंदो आहे त तव्हां डिघे प्रोसेस में वेंदा आहियो, प्रेस क्लबनि ते बुख हड़तालूं कंदा आहियो, जीअं सुजागी पैदा थिए, आगाही अचे, माण्हू ॻाल्हि खे सम्झनि ऐं स्ट्रगल कुझु अरसे लाइ डिघी थिए, ऐं पोइ रैलियूं मुज़ाहिरा फलां कंदा आहियो। त जेकॾहिं मां सम्झां थो हींअर सिंध जे माण्हुनि जी, अॻे त असां हिकु माण्हू घणे मुज़ाहिरे लाइ कढंदा हुआसीं न, त बाबा महिरबानी करे फलानो ज़िलो अथऊं 200 माण्हू कढजांइ, घणे गाॾी में चाढ़े उन्हनि खे पुॼाईंदासीं। अॼु ही जेका पाण ॻाल्हायूं पिया, जंहिं टेक्नोलॉजी जी एडवांसमेंट आहे, हर माण्हू जे हथ में इहो मोबाइल फोन आहे, कहिड़ी बि कुंड में वेठो आहे, नेट जी सहूलियत आहे त हू ॿुधी ॾिसी सम्झी सघे थो। त हींअर आगाही जो ऐं शौर जो दौर आहे। इन दौर में जेकॾहिं अहिड़ो को बि इशू पैदा थियो ऐं इन ते जेकॾहिं का इन क़िस्म जो को अवामी ताक़त इज्तिमा जो मुज़ाहिरो थींदो, त मां सम्झां थो माज़ी जे मुज़ाहिरनि खां हिकु वॾो ज़बरदस्त क़िस्म जो मुज़ाहिरो थी सघे थो। इन समूरी कोरोना जी सॼी सूरत हाल जे बावजूद बि हिकिड़ो तमामु सुठो ॻणण जहिड़ो जेको अंग माण्हुनि में शरीक थींदो, जेको तारीख़ जो हिसो बणिजंदो। त मां नथो सम्झां त हुक्मरान इन खे एॾो ईज़ी सम्झनि त ही कोरोना जी मजबूरी आहे, माण्हू बीमारी में घर में इन करे इन ज़्यादती ऐं जबर जे ख़िलाफ़ आवाज़ ई न उथंदो, रड़ी न थींदी, त इहा ग़लति आहे। अञा रोज़ मां रड़ अचे पई, त इहा सिलसिलो हलंदो रहंदो इंशाअल्लाह। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोड़ा तव्हां मंज़ूर साईं, टाइम कढियो। थैंक यू सो मच। मंज़ूर साईं, वॾा कुर्ब तव्हांजा, महिरबानी। थैंक